इब्राहिम साहब, यकीनन अवां भी इंटरव्यू ॾिठो हूंदो या मुकमल ख़बर अवां ताईं बि पहुती हूंदी त मैंगल साहब चवनि था त स्पीकर खे उन्हनि एतमाद में वरितो, PTI वारनि खे एतमाद में वरितो त हू ऐवान में ॻाल्हाईंदा, बलूचिस्तान जो केस पेश कंदा। पर जीअं ई हुननि तकरीर शुरू कई त ऐवान ख़ाली थियणु शुरू थियो ऐं पोइ कोरम जी निशानदेही कई वई। हालांकि खोड़ भेरा ईअं थींदो आहे, कोरम पूरो न आहे हूंदो पर निशानदेही न थींदी आहे त कमु हली ईंदो आहे। त हू चए पियो त बाय डिज़ाइन उन्हनि खे लॻे थो त इहो कयो वियो ऐं हुननि जी ॻाल्हि ऐवान में जॾहिं ॿुधी नथी वञे त पोइ उन्हनि खे ऐवान में रहण जो को हक़ नाहे ऐं इन जे करे हू ॿाहिरि अची विया आहिनि। सो इन सां उहा ई ॻाल्हि वरी साॻियो सुवालु मुंहिंजो हूंदो त मैसेज कहिड़ो पियो वञे बलूचिस्तान जे माण्हुनि ॾांहुं त उन्हनि जे लीडर्स खे ऐवान में ॿुधो ई नथो वञे, मतिलबु उन्हनि जी एतिरी अहमियत बि नाहे। जी नसीर साहब, महिरबानी। इहा जेका गिला या जेका शिकायत आहे इहा दुरुस्त बि आहे, पर बुनियादी जेको सो इस्तीफ़ा जो कारण उन्ही खे पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में अख्तरजान मैगल जेको सो उहो वाज़े करे छॾियो आहे कि हिकिड़ो बलूचिस्तान सां ज़्यादतियुनि जो डिघो तसलसुल आहे ऐं उन ते जेको सो उहो तसलसुल त ख़तमु नथो थिए, जेको ॾाढायूं आहिनि, जेको ज़्यादतियूं थियूं आहिनि उन्हनि जो अज़ालो नथो थिए, पर हुननि खे उहा ॻाल्हि बि रखणु न सघिजी वञे। त जीअं त इहो बि तय थियल आहे ऐं असां ॾिसूं पिया बलूचिस्तान जे हवाले सां का बि ॻाल्हि जेको मीडिया ते शेयर नथी थी थिए। अख्तरजान मैंगल जेकॾहिं तकरीर करे हा ऐं पार्लियामेंट हाउस में अक्सरियत मेंबरनि जी जेका सा उहा अक्सरियत जेका सा उहा मौजूदु हुजे हा, उहा तकरीर जेका सा लाइव हले हा, जेको पार्लियामेंट जो चैनल आहे उन तां उहा तकरीर जेका सा अॼु हा मुख़्तलिफ़ चैनल्स ते हले हा। पर जीअं त फ़ैसिलो थियल आहे त बलूचिस्तान जे हवाले सां का बि ॻाल्हि जेको ॿाहिरि नाहे निकिरणी, मीडिया ते हुनखे नाहे वञणो, त आहिनि मुमकिनात उहा ई जेका सा मनसूबाबंदी कई हुजे त हीउ शख़्स जेको जॾहिं ॻाल्हाए तॾहिं जेको सो उहो कोरम जी निशानदेही कई वञे या मां मेंबर जेको सो। हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे ऐं पार्लियामेंट जा जेके सियासतदाननि जी संजीदगी जो आलम इहो आहे जो हिकिड़ो त असां पंहिंजा जेके हक़ आहिनि उन ते ॻाल्हाइण जे लाइ इजाज़त वठूं था, यानी जी बतौर पार्लियामेंट मेंबर ऐं बतौर सीनियर सियासतदान अख्तरजान मैंगल जेको सो उहो स्पीकर खे एतमाद में वठे थो ऐं जेके अपोज़िशन ॿियूं पार्टियूं आहिनि अपोज़िशन जेके से उनखे एतमाद में वठे थो, हुकूमत खे एतमाद में वठे थो, रुॻो ॻाल्हाइण जो हक़ घुरण जे लाइ। जी बिल्कुलु। हू जेके बुनियादी हक़ आहिनि उहे त रहिया परे, रुॻो पर पंहिंजो आवाज़ उथारण जे लाइ हुनखे अप्रोच करणी थी पवे ऐं उन में हू नाकाम थो थिए। त आउं सम्झां थो त इन ई मां हिन रियासत जो रवैयो जेको सो बलूचिस्तान जी सूरत हाल खे संभालण जो, सम्झण जो ऐं मसइला हल करण जो उहो जेको सो सम्झण जी ज़रूरत आहे। त हाणे रियासत जेको सो इहो तय करे छॾियो आहे त हिननि जी ॻाल्हि न ॿुधबी, मसइला हू जेको सो पंहिंजे ई जेको सो जेको हुननि जो प्रोग्राम आहे यानी ताक़त वारो, जंहिंखे पोइ वरी जेको ॿियो ॿी शिकल डेवलपमेंट जी ॾियनि था ऐं टी शिकल जेको सो हू कि बलूचिस्तान वारो इशू पंहिंजे लाइ बि जेको सो को सम्झणु एॾो आसान न आहे। पाण प्रोग्राम करियूं था वाक़ई बलूचिस्तान सिंपल ॻाल्हि आहे, पाकिस्तान जो ज़मीन जो जेको ख़ितो आहे उन में 42% हिसो रखंदड़ सूबो हिकिड़ो आहे ऐं उन जी आबादी जेको सो मजमूई आबादी मुल्क जी उन खां तमामु जेको घटि आहे, यानी 1.25 करोड़ 1.5 करोड़ आबादी जी आहे उन सूबे जी। हाणे उते जेको सो ही रियासत जंहिं अंदाज़ सां हू सॼो पंहिंजो ठाहिण वञे पई, यानी उन खे रोल करणु वञे पई, उहो तौर तरीक़ो बिल्कुलु अलॻि आहे ॿियनि सूबनि जी निस्बत। मिसाल तौरु KPK में जेके से उहे मलिक आहिनि, सरदार आहिनि, मलिक आहिनि जेके से उहे पावरफुल सम्झा था वञनि, या सिंध में बोतार जा सरदार वॾेरा सईद, उन्हनि खे अहिड़ी रीति पंजाबी जेके से आहिनि पंजाब सूबे जा उन में चौधरी बि जेके जागीरदार आहिनि जेके से जेके मथां हाणे उन्हनि खे धीउ सेरियो पंहिंजो वापसि कंदा, हुते हू सॼो सिस्टम ई अलॻि आहे। उन खे सम्झण जी ज़रूरत आहे। जेको हिन खे सम्झ में कोन थो उते पहिरीं ॻाल्हि आबादी कोन्हे, उनजे करे उते सरदार जी उहा अहमियत न आहे। सरदारनि जी अहमियत इहा आहे त उते सरदारनि खे हू पुश्त ब पुश्त जेके पंहिंजा एल्डर्स ऐं पंहिंजा वॾा सम्झा था वञनि। सरदार अताउल्ला खान मैंगल, सरदार खैर बख्श मरी, बिल्कुलु सरदार नवाब अकबर, पॉलिटिकल ज़हन हुआ न उहे, जी पाकिस्तान अॾींदड़ हुआ, पाकिस्तान ठाहींदड़ हुआ, उन्हनि जा कहिड़ा जेके उहे हारी या जेके उन्हनि जा वेठा हुआ उन्हनि जे सरदार थिया आहिनि। त हाणे उन्हनि मां हू नकली सरदार, इहा ॻाल्हि जो अॼु पढ़ा थो मौलाना फज़ल रहमान जी तकरीर मां मिले थो, पहिरीं उन ते डिस्कस आउं कंदुसि बिल्कुलु। पर ठीकु ही जेको सो आहे उन करे जेके ज़मीनी हक़ीक़तूं बलूचिस्तान जूं जेके रियासत सम्झे पई
उहे सफ़ा अलॻि आहिनि। ही सॼी सूरत हाल इंटायरली अलॻि आहे ऐं इन जे ज़रिए कतई कोन, भले रियासत मथे जो जेको जेतिरा ज़ोर लॻाइणा हुजनि लॻाए, सवाल ई पैदा कोन थिए जो ईअं मसइला हल थियनि ऐं रियासत खे रियासत थी आहे नाकाम, बिल्कुलु थी ठीकु आहे। मतिलबु माण्हुनि खे ॾींहों ॾींहुं छड़ो छड़ कयो अथसि, माण्हुनि खे ॾींहों ॾींहुं बाग़ी कयो अथसि, माण्हुनि खे ॾींहों ॾींहुं ठीकु मेन स्ट्रीम जी मुख्य धारा जी जेका सियासत खां बाग़ी करे उन्हनि खे जबलनि ते चाढ़णु मजबूर कयो अथसि। त ईंदड़ ॾींहंनि में रियासत उहा जेको उन्हनि खे कीअं थी कढे सघे या उन ख़िते खे जेको कीअं थी हलाए सघे ताक़त जे ज़ोर ते, सवाल ई पैदा सही।